दोस्तों, हीअ कहानी ॾाढी पुराणी आहे पर सुठी आहे ऐं सम्झण वारी ॻाल्हि आहे। हीअ पुराणी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो दुकानदार हो जंहिंजे दुकान न हलंदो हो ख़ासि, मतिलबु पहिरीं त हलंदो हो, पोइ अचानक जॾहिं स्टार्स न फेवर कंदा आहिनि त दुकान न हलणु लॻुसि ऐं हुन बाज़ार मां कर्ज़ु बि खयों, ग्राहक घटि पियो अचेसि, वरी ॿियो कर्ज़ु खयईं, टियों कर्ज़ु खयईं, चोथों कर्ज़ु खयईं, ईअं कर्ज़ु वधंदो वियुसि। इहा एतिरे क़दुरु जो हुनजी हालति अहिड़ी थी जो हुन सोचियो मां हाणे सुसाइड कयां, छो जो मां कर्ज़ु लाहे नथो सघां ऐं मां आपघात कयां, मरी वेंदुसि त जान छुटंदी मुंहिंजी। त वियो आपघात करणु, सुसाइड करणु वियो त हिकदमि ध्यान में आयुसि त हिकिड़ो असांजे वेझो ई हिकिड़ो संत रहंदो आहे, जेको वॾो सम्झू ऐं सियाणो बुज़ुर्ग बि आहे, संत बि आहे। त उन खां सलाह वठां, छो जो हुन घणनि ई माण्हुनि खे सलाहूं ॾेई करे घणनि जी ज़िंदगी बचाई हुई। त चईं हूअं ई मरणो त आहे त हुनखां सलाह त वठां। पहुतो हुन वटि वियो, वञी हुनखे ॻाल्हि ॿुधाईं, चईं साईं मुंहिंजे मथां हेॾा कर्ज़ चढ़ी विया आहिनि, मां हीअं सोचियो आहे त मां पंहिंजी ज़िंदगी ख़तमु कयां हाणे, त मां तव्हांखां सलाह वठणु आयो आहियां। त हुन चयासीं सलाह मञे त मां तोखे ॿुधायां थो त ज़िंदगी में 3 ॻाल्हियूं ज़रूरु कर। त पुछांसि कहिड़ियूं ॻाल्हियूं? त चईं जेको बि तोखे तुंहिंजे दुकान ते अचे ऐं कंहिं बि शइ खे हथु लॻाए, खणी करे ॾिसे, सम्झे, सोचे, जेको बि करे त उनखे टोक न, उनखे उनजे मथां रड़ न कर, उनखे टोक न, ऐं इहो खणी करे भले ॾिसे, रखे, वठे त वठे, न वठे त न वठे, उन सां रंज न थी। ॿी ॻाल्हि त तूं जेको आहे न सच ॻाल्हाए, बिल्कुलु कंहिं सां बि कूड़ ॻाल्हाइणो न आहे ऐं सच जे राह ते हल। 2 ॻाल्हियूं। ऐं टी ॻाल्हि त जेका बि तोखे शइ वठी थो अचे, जिते उन ते बिल्कुलु हिकिड़ो मुक़ररु मुनाफ़ो रख, जंहिं ते पोइ चाहे उन शइ जो केतिरो बि अघु वधी वञे, हुनजो रेट केतिरो बि वधी वञे, उन में उहो उन जो फ़ाइदो न वठि ग़लतीअ जो। जेको तुंहिंजो उन ते अघु आहे मुक़ररु थियलु आहे, थोरो फ़ाइदो ओतिरो ई वठि, त तूं ॾिस पोइ तोखे कुझु फ़र्क़ु पए थो। ख़ैरु हो वियो, चईं हाणे हल ॾिसां थो हुन संत जी ॻाल्हि मञी करे। त ख़ैरु ईअं कयईं त कोई बि ग्राहक ईंदोसि, उहो काई बि शइ खणंदो त उन ते रड़ न कंदो, उन सां गुस्से न थींदो, उन सां रंज न थींदो। माण्हू ॾिसंदा, रखंदा ऐं जिन खे वठिणो हूंदो वठंदा। ॿियो त जेको अघु हुयुसि, जेके शयूं ॾाढियूं महांगियूं बि थी वेंदियूं हुयूं, पर हिन जो जेको मुक़ररु अघु हो उन ते ई विकिणंदो हुयो। ऐं टियों, सच ॻाल्हाईंदो, कूड़ बिल्कुलु न ॻाल्हाईंदो। त कंदे 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 एतिरो मशहूरु थी वियो जो माण्हुनि खे इहो थी वियो, जेको माउथ पब्लिसिटी थींदी आहे न, हिक खां ॿिए खां टे, त पाण में माण्हू ॻाल्हाईंदा हुते ॻोठनि में त भई फलाणो माण्हू आहे यार, केतिरो बि अघु वधी थो वञे, ॿिया दुकानदार वधीक था अघु वठनि, हिन जो मुक़ररु आहे जेको, ऐं हे ॾाढो रीज़नेबल ऐं तमामु सुठे उन हिसाब सां थो वठे। ऐं ॿियो, शयूं वठूंसि था त कंहिंखे इहा कुझु नथो करे, रड़ नथो करे, कुझु नथो करे, काई शइ खणी न वठि तॾहिं बि नथो रंज थिए, वठी था वञूं त काई ॻाल्हि ई कोन्हे, ऐं वरी सच त ॻाल्हाए ई थो। कंदे 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 हुनजो दुकानु एॾो हलणु लॻो जो एॾी पब्लिसिटी थी वियसि, जो एॾो दुकानु हलणु लॻुसि जो फ़ाइदो थियणु लॻुसि ॾाढो। हुनजा आहिस्ते आहिस्ते कर्ज़ बि लही विया, कर्ज़ लहण खां पोइ वरी मकान बि वरितईं, शाहूकारु थी वियो। एतिरे क़दुरु शाहूकारु थी वियो जो हुन हिकिड़ी सोन जी तराज़ी रखी, त उन ते बि मशहूरु थी वियो त भई हुन सोन जी तराज़ी रखी आहे ऐं फलाणे जॻह वटि हुनजा रेट बि इहे आहिनि, सभु कुझु आहिनि, त माण्हू बि हुन अचणु लॻा। त पोइ हिन सोचियो त यार मां हुन संत वटि वञा, मुंहिंजी हेॾी सुठी पोज़ीशन थी वई आहे। संत वटि वियो, वञी करे चवनि त साईं मां तव्हांजी ॻाल्हि मञी ऐं अॼु मां ॾाढो शाहूकारु आहियां ऐं हीअं एतिरे क़दुरु जो मां सोन जी तराज़ी वरिती आहे ऐं सभिनी जॻहियुनि ते मशहूरु थी वियो आहियां त सोन जी तराज़ी रखण वारो हिकिड़ो ई माण्हू आहे। त हुन संत चयोसि जे मुंहिंजी ॻाल्हि मञे त हाणे हीअ सोन जी तराज़ी दरिया में फिटी करे छॾ। त चई साईं हाणे जीअं तव्हां चयो आहे, हेॾो तव्हां मूंखे चाढ़ियो आहे, सभु कुझु कयो आहे, त तव्हांजी ॻाल्हि त ज़रूरु मञंदुसि। खईं सोन जी तराज़ी, वञी दरिया में फिटी करे छॾियईं। फिटी करे छॾियईं त जॾहिं उहा तराज़ी लुड़ंदे लुड़ंदे वञी कंहिंखे हिकिड़े बकरार खे मिली, बकरार माना जेको बकरियूं चारींदो आहे, त उन खे मिली, त उन खे ख़बर पइजी वई, हुनखे यादि अची वियो त यार हे त फलाणे जी हूंदी सोन जी तराज़ी, त उन वटि ई आहे। उहो वापसि आयो, हुन वटि अची चवनि त साईं यार तव्हांजी दरिया ते छा हीअ तराज़ी छा पई करे, तव्हांजी सोन जी तराज़ी उते पई हुई, हे वठो पंहिंजी तराज़ी। त हुन हैरान थियो ॾाढो, भई यार सोन जी तराज़ी बि वापसि अची वई। त संत वटि वियो, वञी करे चवनि त यार ईअं मां पहिरीं संत खे पेरे पई ऐं चयईं साईं हे सोन जी तराज़ी बि वापसि अची वई, हिकिड़ो कोई बकरार हुयो, उहो अची ॾेई वियो मूंखे पंहिंजी सोन जी तराज़ी।
त चवंदसि इहो ॾिस इहे नतीजा आहिनि। तुंहिंजी हलाल जी कमाई हुई, हलाल जी कमाई कॾहिं बि ख़राबु न थींदी आहे, ऐं सचाईअ जी कमाई हुई, ॾिस तोखे सोने जी तराज़ी बि वापसि अची वई। त इन्हीअ करे हिन मां असांखे इहो थो सम्झ में अचे त सचु ॻाल्हायो ऐं सोच सम्झी करे माण्हुनि खे कंहिंखे परेशान न कयो, चीट न कयो। त इन्हनि ॻाल्हियुनि मां इहा असांखे सीख मिले थी त सचाईअ जी जीत आहे ऐं हलाल जी कमाईअ में केॾी बरक़त आहे। जे तव्हांखे हीअ कहाणी वणी हुजे त मुंहिंजो नालो आहे शंकर मूलवाणी। मूंखे मुंहिंजे 9810728300 ते व्हाट्सअप करे सिर्फ़ु ॿुधायो त भई हीअ तव्हांखे कहाणी पसंदि आई। थैंक यू।